बाबा मां सुभाणे माल काए शहर वेंदुसि, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त माल टके बि कोन विकाम। बाबा वो बीठो हुजे, विकण जी कहिड़ी ज़रूरत आहे जो अधु मिल मिले। बाबा हिन वक़्तु 2 टका कंदो न, जेकॾहिं असां माल जी न कई न त समूरो माल पूरो थी वेंदो, पोइ असांखे 2 टका बि नसीब कोन थींदा। पोइ तूं ॿुधाए बाबा, असां ग़रीबनि जो नसीब छा थींदो? छोकर खे माल विकिणण ॾे, बीमारी में माण्हू पिया मरनि, माल बचंदो छा? अदा तूं माल विकिणी अचिजा। ओ मां जेकॾहिं माल विकिणियोसीं त इहो सफ़र गुज़र किथां कंदासीं? रोज़ी त मालिक ॾींदो बाबा, पोइ असां उन लाइ परेशान छो थियूं? सही थी चवीं अम्मा, असांजो त ईमान ई खसिजी वियो आहे। तॾहिं त असीं सूरनि में आहियूं, तॾहिं त इहे बीमारियूं अची वियूं आहिनि। असांखे पंहिंजे रब ते यकीन करणु घुरिजे, पोइ ॾिसजा कॾहिं बि इहे बीमारियूं कोन ईंदियूं। बेबड़े तूं सही थी चईं, असांजो त रब जे मथां ईमान पको आहे, जेको पखियुनि खे बि ॾींदो आहे, पर उहे बचाए न आहिनि रखंदा, ऐं असीं हिर्स ऐं हवस में काइजी पिया आहियूं। बाबा मां पोइ असुर वेल मालकाए शहर तरफ़ निकिरी वेंदुसि। 2-3 ॾींहं बि थी सघनि था, थी सघे थो त मथे ॾींहं बि लॻी वञनि, पर बाबा मुंहिंजी वापसी ताईं मेड़ाको न कजो। हा बा, तुंहिंजी वापसी ताईं कुझु बि कोन थींदो। तुंहिंजे पीउ में अकुल आहे किथे जो ही मेड़ाके में वेंदो? सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।